अस्सलामुअलैकुम नाज़रीन, अमीर से आयो मेहरान टीवी न्यूज़ यहाँ हैं रुखसार पंवर सबका पेरिक नज़र हेडलाइंस पे। वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त कमेटी रुगो कराची लाइ नाहे, सॼी सिंध जे मंसूबनि लाइ ठाही वई आहे। सूबे जो अवाम सिंध जे विरहाङे खे कॾहिं बि बर्दाश्त न कंदो। MQM वटि मेयरशिप हूंदी त ख़ामोश हूंदी, हुननि वटि कुझु बि नाहे हूंदो त सूबे जी ॻाल्हि कंदा आहिनि। रेलवे वारे वज़ीर शेख रशीद चयो आहे त सिंध हुकूमत सां कराची सर्कुलर रेलवे ते को बि झेड़ो नाहे। सर्कुलर रेलवे ते सिंध ऐं वफ़ाक़ी हुकूमत हिकु पेज ते आहिनि। रेलवे ज़मीननि ते कब्ज़ो कंदड़ पंहिंजो बंदोबस्तु कनि, बेघर थींदड़नि खे मुतबादिल फ़राहम करण सिंध हुकूमत जी ज़िम्मेवारी आहे। नूरियाबाद वेझो मुसाफ़िर वेन हादसे जे वधीक ॿिनि ज़ख़्मियुनि दम ॾेई छॾियो। फ़ौत थी वियलनि जो अंगु वधी 15 थी वियो। जामशुरो पुलिस फ़ौतुनि बाबति तफ़सील जारी कंदे ॼाणायो आहे त हादसे में फ़ौत थियल 15 ॼणनि मां 12 ॼणनि जो तालुक़ु हैदराबाद सां आहे। 3 ज़ख़्मियुनि जो हैदराबाद ऐं 2 जो कराची में इलाज जारी आहे। DNA सैंपल वरिता विया आहिनि। रिपोर्ट अचण खां पोइ मढ़ वारसनि हवाले कया वेंदा। खैपुर नाथन शाह वेझो ॻोठ वाह सोबदार में पुराणे तकरार तां हथियारबंदनि जो घर ते हमिलो, हिकु औरत मारिजी वई, ॿी मरणे, धुरियुनि में छिकताण वारी सूरत हाल। गड़ी खैरो वेझो बेकारी केनाल मां निकिरंदड़ लुंड शाखे बाईपास वटां 50 फुट घारो, 100 एकड़नि ते पोखियल सारालो फसल पाणी हेठि अची वियो।